इलाका इस्तेकाम बरकरार रखण जे पाकिस्तान की ख्वाहिश वाखण जुगी आहे। अमेरिकी पड़ी खाते की तशमा टैमे बरूस समलाहे नायब वज़ीर आज़म इसहाक डार से मुलाकात में अमेरिकी पड़ी वज़ीर मार्को रूबियो ईरान से ॻाल्हियुनि में टाकरे जो तामीरी अदादार इलाका इस्तेकाम बरकरार रखण जी पाकिस्तान की ख्वाहिश से वाखण कई। मार्को रूबियो बतरफ़े वापार कजल मुफ़ाद में वधाइण की अहमियत ते ज़ोर ॾिनो। मुलाकात में दहशतगर्दी के खात्मे लाइ बतरफ़े सरकार वधाइण ऐं दाइश खुरासान ख़िलाफ़ कजल हिकमत अमली ते पिण ख़यालनि की डेवट कई पई। अमरीका पाकिस्तान दहशतगर्दी रोक डायलॉग अगस्त में इस्लामाबाद में थींदो। सियासी डहाप मुफ़ाहमत जे उन्हार सदरासी पुलिस एदारे की अॼु 70वीं सालगिरह मल्हाई पई वञे। 26 जुलाई 1955 में सिंध के मशहूर ज़मींदार ऐं सियासतदान हाकिम अली सरदारी मरहूम के घर में जन्म वठंदड़ आसिफ अली सरदारी 1988 में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो से शादी का पोइ बाज़ाब्ता तौर सियासत की शुरुआत कई। 1990 में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की हुकूमत की बरतरफ़ी बाद थियल इलेक्शन में कौमी असम्बली जो मेंबर बणियो। 1993 में निगरान वज़ीर आज़म बल्कशीर मज़ारी के काबीना में वसी रहो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के बेहुकूमती दौर में कौमी असम्बली जो मेंबर ऐं माहौलियात जो वज़ीर मुंतखब थियो। 1997 का 1999 ताईं सेनेट जो मेंबर पिण रहो। 27 दिसंबर 2007 ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की शहादत का पोइ थियल चूंडनि में पीपल्स पार्टी के शरीक चेयरमैन तौर आसिफ अली सरदारी पंहिंजी पार्टी के सॼे मुल्क में कामयाबी ॾियारी ऐं मुल्क जो 11हों सदर बणियो। 9 सेप्टेम्बर 2008 का 8 सेप्टेम्बर 2013 ताईं आइनी मुद्दो पूरो कंदड़ मुल्क जो पहिरियों सदर बणियो। मार्च 2024 ते मुल्क जो ॿीहर सदर मुंतखब कयो वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी, बख्तावर भुट्टो सरदारी, आसफा भुट्टो सरदारी, फरियाल टालपुर, बड़े वज़ीर मादली शाह, सूबाई वज़ीरन शहजील इनाम अहमद, अली हसन सरदारी समेत पार्टी अखबारी में चालन तरफा सदर आसिफ अली सरदारी के जन्म दिहाड़े ते मुबारकबाद जा पैगाम इन ख्वाहिशन जो इज़हार। सुठी सेहत ऐं तंदुरुस्ती लाइ दुआऊं। बड़े वज़ीर मादली शाह सदर आसिफ अली सरदारी के भेटा पेश कंदे चयो आहे त आसिफ अली सरदारी दानाई, जुरत ऐं मुफ़ाहमत जो उन्हाड़ आहे। आसिफ अली सरदारी दुखियल वक्त में कौम की क़यादत कई। हर आज़माइश में सब्र, दानिश, मुफ़ाहमत जो रस्तो इख्तियार कयो। खेन फ़खुर आहे तो आसिफ अली सरदारी की क़यादत में तरक्की खुशहाली की बाट ते आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम अहमद जो आसिफ अली सरदारी के सियासत में मदहुर जो लक़ब मिलियो। हाकारी सियासत जो अलमबरदार आहे। सदर पंहिंजा इख्तियार पार्लियामेंट के मुंतकिल करे जमहूरी रिवायतन के सखारो कयो। सूबाई वज़ीर अली हसन सरदारी जो आसिफ अली सरदारी पंहिंजी सियासी डाह मुफ़ाहमती सियासत ज़रिए न रुगो मुल्क के बहराननि मां कढियो पर ॿिए सदर मुमलिकत चूंडी तारीख़ी सॾी। अरिड़हीं आइनी तरमीम सदर आसिफ अली सरदारी जो तारीख़ी कारनामो आहे जंहिंसां सूबनि खे हक़ीक़ी ख़ुदमुख्तियारी हासिल थी। पीपल्स पार्टी में सियासी अमरी जो त सदर आसिफ अली सरदारी इतिहाद, ख़ुदमुख्तियारी ऐं जमहूरी इस्तेकाम जो अलमबरदार आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की शहादत बाद सदर आसिफ अली सरदारी पाकिस्तान खपे जो नारो हणी समूरे मुल्क के मुतहद रखियो। वफ़ाक़ की मेहरबानी से सिंध में बिजली न हूंदी आहे। लोड शेडिंग के मसले के हल करण लाइ सोलर सिस्टम ॾिनो पियो वञे। एक शख्स 50 लाख घर ठाहिण जो ऐलान कयो पर अमल न थियो। पीपल्स पार्टी की सिंध हुकूमत मूल मुतासिरन के रुको घर ठहराए न ॾिना पर मालकाना हक़ भी ॾिना विया। सिंध हुकूमत आवाम की बेहतरी ऐं भलाई लाइ कम करे पई। सिंध में पानी की स्कीमन ते भी कम थी रहियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम अहमद जो टंडेजा में तकरीब के ख़िताब चवे तो 21 लाख घर ठाहिण वारे मनसूबे के गिनीस बुक में शामिल कराए वेंदो। सिहत के शोबे में पीपल्स पार्टी हुकूमत जहिड़ो कम किथे न थियो आहे। सिंध में कैंसर जो जदीद तरीक़े से इलाज कयो पियो वञे। ट्रांसपोर्ट ऐं सिहत के शोबे ते ख़ासि ध्यानु ॾिनो पियो वञे। सदर आसिफ अली सरदारी की सालगिरह यतीम ॿारनि सां गॾु मल्हाई। यतीम ॿारनि सां सदर की सालगिरह वारी तकरीब तमाम सुठी लगी।
मुल्क की तरक्की लाइ उन्हनि ॿारनि जी दुआउनि जी ज़रूरत आहे। यतीम जी सार संभालंदड़ इदारनि की मदद कई वेंदी। सूबाई वज़ीर सईद कनीची प्रेस कॉन्फ्रेंस सभी तौर सदरासी पुलिस सरदारी 73 जे आइन असल सूरत में बहाल कयो। सेनेटर वकार मेहदी चयो त सदरासी पुलिस सरदारी NFC एयरपोर्ट आगाज़ हक़ूक़ बलोचिस्तान समेत ॿिया वॾा कम कया। संदसि ख़िदमतूं सुनहरी लफ़्ज़नि में लिखियो वेंदियूं। गुडू ऐं सखर विराजनपट हेठाई दर्जे की बोर्ड बरकरार। कोटड़ी बिराजपट पानी जा बेकरार नॉर्मल। आपाशु खाते चंग निकरण मौसम गुडू बिराजपट पानी जो मथा बेकरो 3,43,418 क्यूसेक ऐं हेठां बेकरो 3,43,99 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बिराजपट पानी जो मथा बेकरो 3,270 क्यूसेक ऐं हेठां बेकरो 2,42,120 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बिराजपट पानी जो मथा बेकरो 1,35,851 क्यूसेक ऐं हेठां बेकरो 93,824 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। आपाशु खाते जो चमड़ाहे त मथां इलाइक़नि में वधीक बरसात पई त सिंधु दरिया में पानी की सूरत-हाल तब्दील थी सघे थी। रेती बरसा हिंदू बिरादरी जा टे ॼणा अख़बार सादकाबाद इलाइक़े नवाज़ाबाद थाणे सिंध मां रांझो थोरी, कन्या लाल थोरी ऐं रमेश थोरी अगवा थी पिया। पुलिस चमड़ाहे ते धाड़े हिक करते काकरे 3 ॼणनि खे अगवा करे पिया। कचे मींदड़ रस्तनि जी नाकाबंदी कई वई आहे। ठुल में 11 साल बोल्ट की तार में करंट लगने पर पी फौत पुट जख्मी। सुमरा मार्केट में घर की छित ते सुतल पीए पुट मथा 11 साल बोल्ट की तार किरी पई। करंट लगने पर 45 वरे जो अशोक कुमार फौत थी वियो। संदसि मासूम पुट नतेश कुमार जख्मी गणती जोगी हालत में सखर मुंतकिल। सखर बिराजे दरवाजे में औरत जो लाश पाथल। गेट नंबर 47 में औरत जो लाश पाथल नजर आयो। इतला मिलण ते लाश कढण लाइ रेस्क्यू 1112 जी टीम पहुची वई। घोड़की में मुबीना तो सैडी कत्ल कयल टिकटॉकर सुमेरा राजपूत जो केस दाख़िल। मक़तूला जी भेण शेला राजपूत की फरियाद ते दाख़िले फहियार में बजणा जवाबदार नामज़द। जवाबदार अली रज़ा राजपूत ऐं मोहम्मद इमरान राजपूत अॻे गिरफ़्तार थियल। फरियादनि जो चमड़ो आहे त सुमेरा राजपूत खे सह ॾेई क़त्ल कयो पियो आहे। हैदराबाद में नौजवान जो कत्ल केस साबित थियण ते भाउ ऐं भेण खे फाही जी सज़ा। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट शाज़िया साल यासीन ऐं संदसि भाउ मोहम्मद आसिफ यूसुफज़ई खे 10 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। 11 जून 2022 ते मार्के थाणे जद में ॿारनि में थियल छेड़े पातो जवान असद अली खे तेज़धार वारे औज़ार सां गलो कपे क़त्ल कयो वियो हो। आचर का 31 जुलाई ताईं मुल्क में वधीक बरसातनि जी अॻकथी। मौसमियात खाते मौसम सिंध में 3 ऐं 31 जुलाई ते तेज़ हवाऊं ऐं गजगोड़ सां बरसात जो इम्कान आहे। इस्लामाबाद पंजाब के पी कश्मीर गिलगित बल्तिस्तान में किथे तेज़ त किथे इम्कान आहे। बलूचिस्तान में 30 जुलाई की रात का 31 जुलाई ताईं तेज़ बरसात पइजी सघे थी। बोर्ड ऐं नदी नालनि में चाड़ ऐं जाबलू इलाइक़नि में लैंडस्लाइडिंग जो ख़दशो आहे। गजा में इसराइली फौजी बमबारी में 80 फलस्तीनी शहीद, 450 खां वधीक ज़ख्मी। इमदाद जो ओसीड़ो कंदड़ 9 फलस्तीनियुनि ते इसराइली हमलनि में शहादत माणी। गजा में गिसाई खोट 9 ॼणा फौत। गिसाई खोट फौतियुनि जो अंग वधी 122 थी वियो।